अंग अज़ल में उन्हनि जो। उर्दू वारे वरी हीअं चयो आहे त ताअते रब्बे दो आलम में जो मतवाले हैं, ताअते रब्बे दो आलम में जो मतवाले हैं, दर हकीकत वही इकराम व नियम वाले हैं। जर्द रूह खस्ता बदन बाल परेशान गमगीन, जर्द रूह खस्ता बदन बाल परेशान गमगीन, आँख अश्कों से है तर है और नाले हैं। आँख अश्कों से है तर है और नाले हैं। छोड़कर सारा जहां उनकी गली थामी है, छोड़कर सारा जहां इनकी गली थामी है, छोड़कर सारा जहां इनकी गली थामी है, बिस्तरे कुर्ब की दहलीज पे ला डाले हैं। जो खुदा के हैं, खुदा जो खुदा के हैं सारी खुदाई पे है उनकी शाही, जो खुदा के हैं सारी खुदाई पे है उनकी शाही, ये सब कुछ उन्हीं का है जो हर तरह खुदा वाले हैं, ये सब कुछ उन्हीं का है जो हर तरह खुदा वाले हैं। कोई मुनकिर भला शाने वाली क्या जाने, कोई मुनकिर भला शाने वाली क्या जाने, पर्दे आंखों पे हैं और दिल पे लगे ताले हैं, पर्दे आंखों पे हैं और दिल पे लगे ताले हैं। दूसरी बुलंदा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम सल्लु अलैहि सलातन व सलामन अलैका या रसूलल्लाह, सलातन व सलामन अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ आवाज़ बुलंद ज़ौक़ शौक़ से अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम सल्लु अलैहि सलातन व सलामन अलैका या रसूलल्लाह। नबी है आले नबी मथे दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम सल्लु अलैहि सलातन व सलामन अलैका या रसूलल्लाह, सलातन व सलामन अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। असीं सभई खुश नसीब आहियूं जो फिल वक्त अल्हम्दुलिल्लाह जेतिरो बि अल्लाह जो शुक्र अदा करियूं कम आहे, छो जो असीं अल्लाह जे महबूब बंदे जी नगरी में ऐं उन जे पिण में वेठा आहियूं, अल्लाह जे वली जे पिण जे अंदरि आहियूं, अल्लाह जे वली जे पेरांदियुनि बि आहियूं। अल्लाह जा वली महबूब वली हिन दरगाह शरीफ़ जे अंदरि आरामी आहिनि। अल्हम्दुलिल्लाह ईअं लॻे थो त सॼी जमात इन यकीन सां बारगाह में हाज़िर थी आहे, अल्लाह जे वलियुनि जी हिन आस्थाने मथे हाज़िरी ॾिनी आहे। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू असां जूं दुआऊं क़बूल फरमाईंदो। अल्लाह जे वलियुनि जे बारगाह में आया आहियूं, असां जूं दुआऊं अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू क़बूल फरमाईंदो। इन ही नियत से आया आहियूं न, अल्लाह जे वलियुनि जे बारगाह में असीं छो ईंदा आहियूं। हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ु करियां कि भला मुफ्ती साहिब जेको आहे तशरीफ़ फरमा आहिनि ऐं तालिब इल्म जी हैसियत सां पहिरीं जेको आहे हाज़िर थियो आहियां ऐं इन ई ख़ानदान खां तालुक़ु रखां थो ऐं सो मूंखे हुकुम इहो ॾिनो वियो त इस्तक़बालिया चंद जुमला अर्ज़ु कया वञनि। मुंहिंजी कोशिशि कंदुसि इंशाअल्लाह अज़ीज़ जल्द पंहिंजी जेको आहे सो ॻाल्हि खे ख़तमु करियां। इहो बि चवंदो हलां त सिंधी मथे मूंखे मुकमल उबूर न आहे, अवां जे लाइ कोशिशि करियूं पिया इंशाअल्लाह। असां वटि सिंधी कची आहे ऐं न जीअं हिते आऊं ॾिसां थो त जेके अवाम सामिईन आहिनि उहे आदी आहिनि, असांजा जेके सिंधी ज़बान जा मुक़र्रीन आहिनि ख़तीब आहिनि, उहे बहितरीन सुहिणे आवाज़ में ऐं तरन्नुम में जेको आहे सो ख़िताब फरमाईंदा आहिनि ऐं आहिनि बि अल्हम्दुलिल्लाह शीरी बयां, त पोइ तरन्नुम सां ख़िताब बहितरीन थींदो आहे। सो न मुंहिंजी आवाज़ में तरन्नुम ऐं इहो जो आहे सो सुर आहे ऐं
न मुंहिंजी सिंधी पकी आहे इहो सभु अवां कुझु बर्दाश्त कंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह दुरूशी पढ़ता वक्त अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आले सय्यिदिना व मौलाना